पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहे त मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत ऐं तासुब जे ख़ात्मे लाइ कढियल आलमी कोशिशुनि जी ज़रूरत आहे। इस्लामोफोबिया ख़िलाफ़ आलमी ॾींहंनि जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इस्लामोफोबिया मुसलमाननि जे वक़ार ऐं हक़नि समेत इंसानी क़दरनि ते हमिलो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आलमी बिरादरी खे अदम बर्दाश्त खे मुंहुं ॾियण ऐं मज़हबी आज़ादी जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणणु घुरिजनि। पीपी चेयरमैन चयो त इस्लाम अमन रहम ऐं इंसाफ़ ते ॿधलु आहे। नफ़रत या तासुब सां उन खे ख़तमु नथो करे सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दुनिया खे गॾिजी कमु करणु घुरिजे जीअं एहतराम ऐं भाईचारी ते ॿधलु समाज क़ाइमु करे सघिजे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुसलमाननि ख़िलाफ़ नफ़रत ऐं तासुब जे ख़ात्मे लाइ गॾियल आलमी कोशिशुनि जी ज़रूरत आहे। खे ख़बर ॾिनी पिया त इस्लामोफोबिया ख़िलाफ़ आलमी ॾींहं जे मौक़े ते पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इस्लामोफोबिया मुसलमाननि जे वक़ार ऐं हक़नि समेत इंसानी क़दरनि ते हमिलो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आलमी बिरादरी खे अदम बर्दाश्त खे मुंहुं ॾियण ऐं मज़हबी आज़ादी जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणणु घुरिजनि। पीपी चेयरमैन चयो त इस्लाम अमन रहम ऐं इंसाफ़ ते ॿधलु आहे। नफ़रत या तासुब सां उन खे ख़तमु नथो करे सघिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दुनिया खे गॾिजी कमु करणु घुरिजे जीअं एहतराम ऐं भाईचारी ते ॿधलु समाज क़ाइमु करे सघिजे।